सिंधु दरिया जे मथां छतकरारी केनाल कढण खिलाफ़ कोटड़ी साइट जा सिविल सोसाइटी शहरियन खुदा जी बस्ती खां 3 किलोमीटर एहतजाजी मार्च करे बिहार चौक ॾांहुं एहतजाजी धरणो लॻाए वियो। एहतजाज जी अॻुवाणी कामरेड अमजद हुसैन मस्तोई अब्दुल सत्तार लोहर करे रहिया हुआ। उन दौरान उबड़ा नारा भी लगाया हुआ, जंहिंमें केनाल समूरा नामंजूर एमरजेंसी एम्बुलेंस खे भी पुरअमन तरह सां रस्तो ॾिनो वियो। अॻवाननि चयो त ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया जे मथां छतकरारी केनाल वारो मनसूबो रद्द कयो वञे ऐं वफ़ाक़ दरिया खे पंहिंजो हिसे पाण ॾिनो वञे, जे सिंध जी जेका बेचैनी आहे उहा ख़तम थी सघे। सरकारीअ जो यार